मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं कुर्बानी कंहिं मर्द ऐं औरत ते वाजिबु आहे। साईं कुर्बानी उन ई मर्द औरत जे मथां वाजिबु आहे जंहिं वटि मिल्कियत में एतिरो पैसो हुजे जो 52.5 तोला चांदी ताईं रक़म पहुचे, या 52.5 तोला चांदी घर में मौजूदु आहे, या 7.5 तोला कंहिं मर्द वटि सोन आहे या कंहिं औरत वटि सोन आहे, त इहो इन जे मथां जेको कुर्बानी लाज़िम थी थी वञे। अगरि न कंदो गुनाहगार थींदो। छा साईं कुर्बानी कंदड़ पंहिंजे जिस्म जा वार पहिरीं ज़ुलज खां वठी करे 10 ज़ुलज ताईं न कटे मुस्तहब अमल आहे। पहिरीं ज़ुलज खां वठी करे 10 ज़ुलज ताईं ॿुधायो वेंदो आहे न, जेको बंदो कुर्बानी करे थो पहिरीं ज़ुलज खां वठी करे 10 ज़ुलज ताईं छा करे पंहिंजा वार जिस्म जा न कटे। पोइ उन में सिर बि अची थो वञे, बगल जा वार बि अची था वञनि, ऐं अहिड़ी तरह मुछूं बि अची थियूं वञनि। ॾाढ़ी त हुअं बि न आहे कटाइणी, ॾाढ़ी छो कटाइणी आहे, ॾाढ़ी हुअं बि न कटाइणी, इहो मुस्तहब अमल आहे। पर जेकॾहिं इन जी ज़रूरत पइजी थी वञे त कटाए सघो था, हराम अमल न आहे, बल्कि बहितर अमल आहे त न कटाए, ईद खां बाद में कटाए।